जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं तूरियूं कारे मिर्च ऐं टमाटे में। ये स्पेशली ठाहियूं वेंदियूं आहिनि डिलीवरी खां पोइ माउ खे ॾिनी वेंदी आहे, छाकाणि त इहे काफ़ी हल्कियूं हूंदियूं आहिनि या केरु बीमार हुजे त उन जे लाइ बि काफ़ी हल्को खाधो आहे। सिंधी घरनि में इहा जाम ठहंदी आहे, त वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था पिया। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। तूरियूं खणंदासीं। हिते मां किलो तूरियूं खयूं आहिनि। उनखे चङी तरह धोई साफ़ करे छिलणो आहे और नंढनि नंढनि टुकरनि में कटणो आहे। साॻी रेसिपी हिंदीअ में मां पंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते बि विधी आहे, त ज़रूरु चेक कजो। और अहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपीज़ तव्हां मुंहिंजे वीडियो ते ॾिसणु चाहियो था, इहो बि कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। ॾिसो, तूरियूं मां छिलियूं आहिनि। छिले उनखे वापसि हिकु दफ़ो धोई वठंदासीं। धोइण खां पोइ इनखे बिल्कुलु नंढनि नंढनि टुकरनि में कटणो आहे। चॉपर जो इस्तेमालु न करिणो आहे, हथ सां ई कटींदासीं। छाकाणि त अगरि चॉपर जो इस्तेमालु कंदासीं त उहो काफ़ी पाणी छॾींदी आहे तूरी, त इन जे करे असां इनखे हथ सां ई कटींदासीं। ये तूरियूं खाइण में काफ़ी हल्कियूं हूंदियूं आहिनि। त ॾिसो, तूरियूं मां कटे रखियूं आहिनि। हाणे खणंदासीं सिपरी, उन में विझंदासीं गिहु। सचे गिह जो इस्तेमालु करिणो आहे। डिलीवरी खां पोइ माउ खे सचे गिह जो ई खाधो खारायो वेंदो आहे, त हिन में सचे गिह जो इस्तेमालु कंदासीं। लॻभॻि 2 खां 3 चमचा सचो गिहु विझंदासीं। उन में विझंदासीं 1 चमचो जीरो और इन में विझणो आहे जीरे खां पोइ फोटो। नंढे फोटे जो इस्तेमालु कंदासीं, यानी इलायची जंहिंखे चइबो आहे। त हिते मां 2 इलायचियूं विझी रही आहियां। उन खां पोइ विझंदासीं टमाटा। हिते मां 4 टमाटा खया आहिनि, रफली कटिया आहिनि। इनखे चङी तरह मिक्स करे इनखे सिजाइणो आहे। लॻभॻि 50 खां 60% टमाटो पकजी वञे, तेसि ताईं उनखे सिजाइणो आहे। गॾु विझंदासीं असां इन में लूणु विझी करे टमाटे खे सिजाईंदासीं। इन में ॿियनि मसालनि जो इस्तेमालु न थींदो, जीअं हैड, ॻाढ़ा मिर्च, दाणा, छाकाणि त डिलीवरी खां पोइ माउ खे हैड, ॻाढ़ा मिर्च, दाणा न ॾिबा आहिनि। कारे मिर्च जी और लूण में ई रोटी ठाहिबी आहे। हाँ, अगरि कंहिंजी तबियत ठीकु न आहे या नॉर्मली तव्हां घर में ठाहियो था त उन में हैड, ॻाढ़ा मिर्च ऐं दाणा असां विझी सघंदा आहियूं। ॾिसो, टमाटो लॻभॻि 50 खां 60% कुक थी वियो आहे। हल्को हल्को मैश कंदासीं। इन खां पोइ इन में विझंदासीं असां तूरियूं। किलो तूरियुनि ते मां 4 टमाटा विधा आहिनि वॾा। तूरी विझण खां पोइ इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और मिक्स करण खां पोइ इनखे सिजाइणो आहे। मीडियम बाहि ते रखंदासीं या घटि बाहि ते, तेज़ बाहि ते न। और ढके करे जीअं सिजाईंदासीं त इन मां काफ़ी पाणी निकिरंदो और उन ई पाणीअ में असांखे तूरियुनि खे सिजाइणो आहे। एक्स्ट्रा पाणी कुझु बि न विझंदासीं इन में। त ॾिसो, इनखे मां चङी तरह मिक्स करे वरितो आहे। हाणे इनखे रखंदासीं ढके करे। लॻभॻि 10 खां 12 मिंटनि खां पोइ असां इनखे खोलींदासीं। तेसि ताईं इनखे बिल्कुलु ढके रखिणो आहे। बिल्कुलु मीडियम बाहि रखंदासीं। 10 खां 12 मिंटनि खां पोइ खोलींदासीं त ॾिसो, तूरियुनि मां केतिरो पाणी निकिरे थो पियो। इनखे वापसि घुमाईंदासीं। घुमाइण खां पोइ इन में थोरो सो विझंदासीं साओ मसालो। ईअं ई तूरियुनि खे सिजाईंदासीं, वरी ढके करे रखंदासीं जेसि ताईं तूरी सिजे। उन खां पोइ बाहि तेज़ करे उनखे असांखे चिथे करे सिजाइणो आहे, जीअं टमाटो बि चिथजे और तूरियूं बि चिथजनि। ॾिसो, धीरे धीरे पाणी जेको आहे एब्ज़ॉर्ब थींदो वञे थो और इन मां गिहु निकिरणु चालू थींदो। त इहे असांजूं तूरियूं कारे मिर्च वारियूं तयारु आहिनि। पर तव्हां पुछंदो, कारो मिर्च त कान्हे को इन में। त पहिरियों असां इनखे सर्व कयूं था पिया। गर्मा गर्म इनखे सर्व करिणो आहे जीरे वारे फुल्के सां या खिचड़ी सां। और इन जे मथां विझणो आहे कारो मिर्च और हिकु रखंदासीं मथां नंढो फोटो, यानी इलायची। इहे असांजूं गर्मा गर्म कारे मिर्च वारियूं तूरियूं तयारु आहिनि। ॾाढियूं टेस्टी बि आहिनि और गॾोगॾु हेल्दी बि आहिनि।
त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी और अहिड़ियूं कहिड़ी रेसिपीज़ तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहे बि कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे तो उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस के ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो और इंस्टाग्राम और फेसबुक ते ज़रूरु मूंखे फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।